इन जी वज़ाहत मां ज़रूरी थो सम्झां पियो ऐं जो हिकु मिसाल बि ॾींदुमि पोइ तव्हांजी गुफ़्तगू जी तरफ़ ताकी हिकिड़ो इबहाम ख़तमु थी वञे, वज़ाहत थी वञे, ज़हननि में जेकॾहिं को सुवाल पैदा थिए उनजो जवाबु पेशगी मौजूदु हुजे। इहो जेकॾहिं नबी खां अहिड़ो अमल थिए ऐं उहो नबूअत जे इज़हार खां अॻु में थिए, इन जो नालो इरहास आहे। ऐं ऐलान नबूअत खां पोइ जेकॾहिं अहिड़ो को अमल थिए थो, इन खे मौजज़ो चइबो आहे। नबीअ जो मौजज़ो हूंदो। साॻियो ई अमल जेकॾहिं को वली करे ॾेखारे, जीअं मौला काइनात अली उल मुर्तज़ा करम अल्लाह करीम, इहे अल्लाह जा वली आहिनि, त वली करे ॾेखारे त इहा करामत हूंदी आहे। जेकॾहिं आम मोमिन खां थिए त इहा मऊनत हूंदी आहे। ऐं साॻियो ई अमल जेकॾहिं कंहिं काफ़िर खां थिए त उनखे इस्तिदराज चइबो आहे। हाणे अचो इन जो दलील ॾियो। छा क़ुर में अहिड़ी का ॻाल्हि बिल्कुलु आहे? क़ुर पाक में अल्लाह तबारक व तआला जल जलालू वाज़िह अल्फाज़ में सूरह आल इमरान आयत नंबर 49 हज़रत सैयदना ईसा अलैहिस्सलाम जो वाक़ियो जेकी गुफ़्तगू अल्लाह ताला क़ुर पाक जी आयत बणाए छॾी। 49 आयत सूरह आल इमरान जी छा था फरमाइनि? अन्नी तहक़ीक़ आऊं अख़लुक़ु ठाहींदो आहियां लकुम तव्हांजे लाइ मिन तीन मिटीअ मझां कहयत तोइर का माना वांगुरु हयत माना मूरत, कहयत तोइर तोइर माना पखी। ईसा अलैहिस्सलाम फरमाए त मां तव्हांजे लाइ मिटीअ मझां पखीअ जी सूरत ठाहींदो आहियां। फ़अनफ़ुख़ु फ़ीही फ़यकूनु तैरम बिइज़्निल्लाह, उन में फूक हणंदो आहियां, अल्लाह ताला जी हुकुम सां, अल्लाह जे इज़्न सां उहो पखी थी वेंदो आहे। हाणे मूंखे ॿुधायो, इहो मुमकिन आहे आम तौर ते जेको मिटीअ मां पखीअ जी मूरत ठाहे फूक हणे त पखी थी वञे? हाणे इहो छा आहे? इहो आम नबीअ जो मौजज़ो। ठीकु आहे। व उबरियुल अकमहा मादर ज़ाद अंदनि खे शिफ़ा। हिन महिल ताईं तव्हां ॾेखारियो कोड़ो डॉक्टर जेको मिटीअ जा चिदड़ा गोला ठाहे करे अखि पटे अखि में रखे फूक हणे अखि थी वञे। ईसा अलैहिस्सलाम जे लाइ रब ताला फरमाए थो व उबरियुल अकमहा। ईसा अलैहिस्सलाम फरमाईंदा त मां मादर ज़ाद अंधनि खे। हाणे हिकिड़ो अंधो उहो आहे जंहिंजी अखि हुई, उनजी नज़र ख़तम थी वई, इन जी नज़र जो वापसि अचणु सम्झ में अचे थो। हिकिड़े खे अखि जो गोलो ई कोन्हे अखि में, मां जे पेट मां ॼमियो आहे ई कोन, उनखे जेकॾहिं अखि चिदो रखे करे गोलो रखे करे ईसा अलैहिस्सलाम फूक हणनि अखि अखि जहिड़ी थी वञे। क़ुर चए थो त ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला मौजज़ा ॾिना। उबरियुल अकमहा वल अबरसा, बरस जो मर्ज़, व उहियल मौता बिइज़्निल्लाह, ऐं मरी वञण खां पोइ बि मां जीअरो कंदो आहियां, अल्लाह ताला मूंखे ताक़त ॾिनी आहे। हाणे इहो छा आहे? इहा मौजज़ा। हाणे ॻाल्हि थी वई क्लियर, ताकी हाणे जेकॾहिं मां मौला काइनात अली अल मुर्तज़ा जा करामतूं बयानु कंदुसि न त इंशाअल्लाह वसवसो पैदा